सिंध में कणक जे बहिरान जे सबबि अटे जी क़ीमतुनि में ॾींहों ॾींहुं वाधि थींदी पई वञे। 100 रुपयनि में विकिरो थींदड़ फ़ी किलो अटो जेको अॼुकल्ह 130 खां 150 रुपए किलो ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त ॿिए पासे सिंध हुकूमत अणसिधी रीत सूबे में कणक जो हदफ़ पूरो न थियण जो एतिराफ़ बि कयो आहे, जे सबबि सूबे में 16 लख टन कणक जी खोट जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। कणक जो बहिरान पैदा छो थियो आहे ऐं हुकूमत हदफ़ हासिल करण में छो नाकाम थी वई आहे, इन समूरी सूरत हाल ते अॼु असां हिन पंहिंजे प्रोग्राम में तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सां असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि आबादगार अॻवान महमूद नवाज़ शाह साहब। अस्सलाम वालेकुम महमूद नवाज़ शाह साहब, वॾी महिरबानी अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो। जी वालेकुम अस्सलाम, तव्हांजी महिरबानी। शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त सिंध में कणक जो बहिरान वधी रहियो आहे। हिकु अंदाज़े मूजिबि 16 लख टन कणक जो बहिरान पैदा थियण जो ख़दशो आहे। तव्हांजी नज़र में ही बहिरान छो पैदा थी रहियो आहे? सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त कणक असांजी ख़तम थी आहे अप्रैल जे महीने में ऐं हींअर जुलाई जो तक़रीबन सेकेंड वीक आहे ऐं 49 लख टन सिंध में कणक थी आहे। बम्पर क्रॉप थियो आहे त को बहिरान त कणक जो हिन वक़्त जी ॻाल्हि त सम्झ में कान थी अचे। इहो ज़रूरु चई सघिजे थो त जेतिरे पंहिंजे सिंध जी खपत आहे उन खां शायदि कणक घटि आहे। इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते हिकिड़ो फैक्ट आहे। हाणे गुज़ारिश इहा आहे त इहो पोइ ॿियो सवाल वरी इहो आहे त जहिड़ी वाफ़िर मिक़दार में कणक मौजूदु आहे त पोइ 3200-3300 मण वारी कणक उहा हिन वक़्तु 45 ऐं 4700 रुपया कीअं थी वई हली। अटो जेको आहे सो 150 रुपए जे क़रीब छो पियो विकामजे, उहो छो पियो विकामजे? आई थिंक इहो सवाल आहे जेको हुकूमत वफ़ाक़ जी, हुकूमत सूबे जी, उन्हनि खे इहो सवाल जो जवाबु ॾियणु खपे त 2 साल पहिरीं ताईं जो सिंध ऐं पाकिस्तान में को अहिड़े ख़ासि क़िस्म जो बहिरान कोन हो। नए क़िस्म जी पॉलिसी जेका सा आंदी वई, जंहिंसां पहिरीं उथंदे ई 100 अरब रुपयनि जो नुक़सान थी वियो हिन मुल्क जे आबादगार खे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि, जंहिं साल 4000 रुपया हुकूमत पाण अघु तय कयो, उन साल आबादगारनि कणक विकी आहे 2000 रुपयनि जी। सो पहिरियों धक त इहो लॻो ऐं उन खां पोइ असां त चवंदा रहियासीं बारहा इहा ॻाल्हि त ऐन मुमकिन आहे त जे प्राइवेट सेक्टर में कणक वेंदी, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हू पंहिंजी प्रॉफिटेबिलिटी जे लाइ, ऐं अगरि कॾहिं को अहिड़ो हिननि खे ॾिसण में आयो गस ऐं रस्तो त जेको आहे सो जेके पाण चऊं था ब्लैक मार्केटिंग करे ऐं उन जे मथां हरू भरू जो मुनाफ़ो कमाए ऐं रत चूसण जे माण्हुनि जी कोशिशि कनि। सो हिकिड़े पासे काश्तकारनि खे फुरियो वियो, हाणे वरी वारो आयो आहे कंज्यूमर्स को जो फुरीन पिया। इहा सिंपल ॻाल्हि इहा आहे त पॉलिसी जॾहिं तव्हां ग़लति फॉलो था करियो, उन जे मथां सोच वीचार करे नथा फॉलो करियो त पोइ अहिड़े क़िस्म जा ई जेके आहिनि से नतीजा निकिरनि था। अच्छा, मतिलबु मां अगरि तव्हां खां इहो पुछां त छा वाकई सिंध में खोट आहे कणक जी, या सिर्फ़ु ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं मार्केट मैनेजमेंट जो ॾोह आहे? बिल्कुलु न रुगो सिंध में पर पाकिस्तान में 30 मिलियन टन कणक थी आहे। हिन वक़्तु जॾहिं तव्हां असीं ॻाल्हायूं पिया त कंहिं बि क़िस्म जी कणक जी खोट कान्हे का, इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़ख़ीरा अंदोज़ी आहे ऐं प्रॉफिटियरिंग आहे। जी महमूद नवाज़ शाह साहब, हुकूमत त कणक जी ख़रीदारी जो मुक़ररु हदफ़ हासिल करण में छो नाकाम थी वई आहे? इन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? ॾिसो, कणक जो जॾहिं 2025 जो तजुर्बो 24 जो फेल थियो, हुकूमत चयो त 2026 में असीं ख़रीद कंदासीं, ठीकु आहे। हाणे उन जी रिथाबंदीअ लाइ 10 महीना मौजूदु हुआ, पर सरकार ख़रीदारी शुरू कई अप्रैल जी 8 ऐं 10 तारीख़ खां पोइ। कणक लहंदी कॾहिं आहे सिंध में, इहा बचे खे ख़बर आहे त फेबरवरी जी आख़िर में। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे किथां पंहिंजो टारगेट हुकूमत पूरो करे सघंदी। त इहा वरी बि अलाए किथां जी सोच ऐं सम्झ हुई। हिकिड़े पासे काश्तकारनि खे नुक़सान ॾिनऊं, उहो ईअं जो हुकूमत न ख़रीद कई त काश्तकारनि पंहिंजी कणक आबादगारनि 3200-3300 में विकी, ऐं पोइ जॾहिं 3500 में कयूं त कणक ई मौजूदु
कान हुई। शायदि अहिड़े क़िस्म जी सोच हुजे त भले विचूं माण्हू वठे 3200-3300 में 3100 में, पोइ हुकूमत ख़रीद कंदी। बराबरि विचे माण्हू 31-3200 में वरिती, पोइ हुन ॾिठो त आउं 3500 में हुकूमत खे छो ॾियां, आउं 4400 में ॾियां, 4500 में ॾियां, जेको अॼुकल्ह हू विकिणे पियो। कणिक त मौजूदु आहे न, 4400 में 4500 में मिले त पई न, ईअं त कोन्हे त कणिक आहे कान का। ॻाल्हि सुवाल इहो आहे त कहिड़े अघ ते मौजूदु आहे, सुवाल इहो आहे। ऐं उहो डेली 50-100 कणिक पोयनि ॾींहंनि में वधंदी आई आहे। सही। पोइ तव्हां छा था सम्झो त अञा कणिक जा अघु वधण मुतवक़े आहिनि या छा इहे ई क़ीमतूं रहंदियूं? ॾिसो, हिकिड़े ग़लति प्लैनिंग जे करे, ग़लति कम जे पोयां ॿियो ग़लति कमु इहो पियो थिए, जेका असां ॻाल्हि ॿुधी आहे वल्लावाले में थींदो आहे न, त असीं ज़ख़ीरा अंदोज़ी न करणु ॾींदासीं। अच्छा, सुवाल इहो आहे त तव्हां त चयो पिए त प्राइवेट सेक्टर सॼो कणिक विकिणंदो न पूरे पाकिस्तान जी, त आख़िर कणिक पैदा थियणी आहे 3-4 महीना, पोइ ईसे खे मूसे खे अलाह दिते खे कणिक केर त रखंदो न, आसमान में त कान हूंदी कणिक। दैट्स नंबर 1। नंबर 2, कोई इन में ॻाल्हि इहा आहे त छा इहो रिथाबंदीअ में शामिल कोन हो त कणिक हरे हरे विकामबी बाज़ार में। ऐं प्राइवेट सेक्टर, रियलिस्टिकली स्पीकिंग, प्राइवेट सेक्टर जे 1.25 अरब रुपया इन्वेस्ट कंदो, कुझु आख़िर मुनाफ़ो त रखंदो न। त अगरि तव्हां फ्री मार्केट करणु घुरो था, फ्री मार्केट खे अॻियां खणी हलणु घुरो था, त सरकार खे इन्हनि शयुनि खे मद्देनज़र रखी पोइ प्लानिंग करणु घुरिजबी हुई, जेका सरकार न कई। हाणे तव्हांजो सवाल, आया कणिक महांगी थींदी या कान थींदी? तव्हांजो जेको मिडल मैन आहे उहो त पूरी कोशिश कंदो त जेतिरी बि महांगी थी सघे। हिननि हालातनि में अगरि कणिक हुकूमत 4500 ऐं 5000 ताईं बि जे रखी वई त इहा बि सरकार जी अचीवमेंट सम्झिजो, जेका मूंखे तमामु में अचे। ये जेको एडमिनिस्ट्रेटिव मेजर, इन मां वरी विच मां जेके ॿिया के इदारा आहिनि उहे फ़ाइदो वठी वेंदा हलिया, माण्हुनि खे जे घरनि ते गोदामनि ते पहुची वेंदा हलिया ऐं उहे पैसा विच मां खाई वेंदा हलिया। इन मां वरी बि इहो तरीक़ेकार ग़लति आहे। इन तरीक़ेकार सां तव्हां वीट जी मैनेजमेंट न करे सघंदव। अच्छा, वॾे वज़ीर जेके आहिनि सो उहे ज़ख़ीरे अंदोज़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाईअ जो ऐलान कयो आहे। छा रुॻो कार्रवाई सां मसइलो हल थी वेंदो या पॉलिसी में बि तब्दीलीअ जी ज़रूरत आहे? तमामु वॾी ज़रूरत आहे जंहिं नमूने सां असांजी हुकूमत सोचे पई। 49 लख टन कणिक थी आहे, भला उहो ज़ख़ीरे वारो ज़ख़ीरो न कंदो बि छा कंदो? भला वठी केॾां कंदो कणिक? ॿाहिरि उछलाए छॾे, दुकाननि में हड़ई विकिणी छॾे, छा करे? हा, इहा ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि सां एग्री था करियूं त हू उन पोज़ीशन जो फ़ाइदो वठंदे ऐं हू जीअं प्रॉफिटियरिंग करे पियो, ब्लैक मार्केटिंग करे पियो, प्राइवेट सेक्टर जो माण्हू आहे उहो बिल्कुलु करे पियो। पोइ इहो हुकूमत कीअं ज़ख़ीरा अंदोज़नि खे छा चवंदी? कंहिं वटि मण रखी आहे, कंहिं वटि 4 मण, त बाबा तूं किलो विकिण डेली। इहो कीअं मैनेज थींदी ॻाल्हि? जॾहिं सरकार पाण वठंदी हुई त इहो प्राइवेट सेक्टर खे ख़दशो हूंदो हो त यार असांजे कणिक न विकी त गवर्नमेंट जे विकिणण शुरू करे छॾी त बाज़ार में अघ किरी पवंदा। इन करे असां भई जेके पैसा मिलनि था उहे बाबा विकिणो ऐं बाज़ार में विकिणो था। उहा शइ ख़तम थी वई हली आहे। त हाणे सरकार जे पॉलिसी ते पहिरीं कयो पिए, अच्छा जे ख़रीदारी करणी हुई हिन साल त पोइ त हिक ॿिए खां सवाल पुछनि त यार कणिक जॾहिं लथी पए छो कोन असां ख़रीदारी कई? असां कणिक छो अप्रैल जी 8 ऐं 10 तारीख़ ख़रीदारी कई? इन ॻाल्हि जो जवाबु त कंहिंखे आख़िर त ॾियणो आहे न। त जेको तव्हांजो सवाल आहे, हिकिड़ी पॉलिसी ग़लति, ॿी पॉलिसी ग़लति, टी पॉलिसी ग़लति, न का सोच सम्झ। ऐं ॿियो थोरो ज़हन में रखिजो, मिनिस्ट्री फूड जेका आहे न, इहा रुॻो हर सूबे में हिकिड़ी वज़ारत न, जंहिंजी में मिनिस्ट्री ऑफ फूड आहे। वफ़ाक़ में हिकिड़ी वज़ारत आहे जेका नेशनल फूड सिक्योरिटी जी वज़ारत आहे। एग्रीकल्चर हाणे वफ़ाक़ में कोन्हे। मुंहिंजो सवाल आहे, इन्हनि सभिनी वज़ारतनि जो कमु कहिड़ो आहे अलावा इन जे कणिक जी रिथाबंदी कनि? अगरि ॿियो को कमु आहे त मूंखे ॿुधाए छॾियो। इन ते हुकूमत जा अरबे रुपया तव्हांजा असांजा ख़र्च थियनि पिया, त उहे हिकिड़े कणिक जी रिथाबंदी बि कोन था करे सघनि। ग्रोवर खे बि नुक़सान, कंज्यूमर खे बि नुक़सान। बिल्कुलु। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधाइजो त ईंदड़ पोख जे मुंद लाइ आबादगारनि कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं इन जो पैदावार ते कहिड़ो असरु पइजी सघे थो?
ॾिसो हिन वक़्तु ज़रात मां पैसो निकिरे पियो ॿाहिरि, इहो असीं कोन पिया चऊं। तव्हांजी जेका इकनॉमिक रिव्यू आहे हुकूमत जी पंहिंजी, उन में जेके बि 4-5 मेन तव्हांजा कमोडिटीज़ आहिनि उन्हनि सभिनी जो रेट रिड्यूस थियो आहे। वेरस तव्हांजे मुल्क जी इन्फ्लेशन 29% ताईं जेका महांगाई जो पद आहे जंहिं नमूने सां कैलकुलेट थींदी आहे उहो 29% ताईं रहियो आहे। असां त सिंध आबादगार बोर्ड जॾहिं वज़ीर आज़म साहब को 20-25 ॾींहं पहिरीं मीटिंग कई, उन खे बि इहा गुज़ारिश कई। इन जो मतिलबु इहो त ग्रोवर जे खीसे मां पैसो निकिरे पियो, इनपुट जी कॉस्ट महांगी थींदी वञे, जेका शइ हू विकिणे थो उन में कणक बि शामिल आहे, उन जी क़ीमत घटिजे पई। त इहो रखण त असांजी वधंदड़ कणक जी जेका असांजी ज़रूरत आहे उन खे कीअं हुकूमत पूरो करण लॻी आहे, इहो हिकिड़ो चैलेंज आहे। जेसिताईं सरकार इन क़िस्म जी प्लानिंग न करे, जे डीरेगुलेट कनि था त पोइ एक्सपोर्ट जी बि इजाज़त ॾेई छॾीनि त पोइ हिते जेका बि ग्रोवर जी क़िस्मत थी। हिते त एक्सपोर्ट ते बि कदगन आहे, न कमंद जो रेट तय थो थिए, जे कणक जो तय थो थिए त उहो 4 साल जेको पहिरीं अॻो 3 साल उन खां 500 रुपया घटि, इनपुट कॉस्ट वधीक। त इहो जे इन हिसाब सां थींदो त असां वटि कणक ज़रूरत जे हिसाब सां पैदा करणु वॾो चैलेंज थींदो। असांजी ज़राअत में प्रोडक्शन बहितर करण मसइलो थींदो, क्वालिटी बहितर करण मसइलो थींदो। इहो ज़राअत में तमामु वॾा जेके आहिनि से हिन वक़्त जा मसइला आहिनि जिन जी तरफ़ केरु गौर कोन पियो करे। अच्छा, बिल्कुलु। ऐं हुकूमत जो चवणु इहो बि आहे त माहौलियाती तब्दीली मथां पाणीअ जी खोट सबबु फ़सुलु मुतासिर थियो आहे। छा असां वटि सिंध में पाणीअ जी विर्छ जो निज़ाम बहितर आहे? पाणीअ जूं शिकायतूं बि थींदियूं आहिनि ऐं इहो बि ॾिसण में ईंदो आहे त वॾो ज़मींदारनि जा फ़सुल थींदा आहिनि, नंढा आबादगार वीचारा परेशान हूंदा आहिनि। अगरि हुकूमत चवे थी त माहौलियाती तब्दीलियुनि जे करे ज़राअत खे नुक़सान पहुतो आहे त पोइ त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे न त उन खे वधीक तवजो ॾिजे। अगरि उन में के रीज़न्स आहिनि, जीअं हींअर अंब जो जेको बि ज़मींदार आहे सो तबाह थी वियो हलियो हिन दफ़ा, ऐं अॻे साल बि उन जो केरु अंब ख़रीद करण लाइ बाग़नि जो केरु माण्हू तयारु कोन्हे, पोइ त वधीक इंटरवेंशन इन्वेस्टमेंट करण जी ज़रूरत आहे न, त उहो त सरकार करे कान पई। सरकार त इहो पई चए त असां नंढनि आबादगारनि खे DAP बि ॾिनो, यूरिया बि ॾिनो, इहो सुठो कदम कयूं, असीं उनजी बिल्कुलु साराह करियूं था। पर उहे बि तादाद त तमामु वॾो आहे न, 3,30,000 माण्हू आहिनि जेके सरकार नंढा आबादगार आइडेंटिफाई कया आहिनि। असांजी असेस आहे त सिंध में इहे 20 लखनि खां बि मथे आहिनि। त जे तव्हां नंढनि काश्तकारनि ताईं बि पहुचणु चाहियो था त इहा सुठी ॻाल्हि आहे। हुकूमत उन्हनि लाइ क्लियर ट्रांसपेरेंट निज़ाम ठाहियो आहे, इहा बि सुठी ॻाल्हि आहे रजिस्टर करण जी। पर जे अगरि उहो हूंदो ई 1/3 हूंदा या 1/4 हूंदा त पोइ तव्हां नंढनि आबादगारनि ताईं माना पहुचो कोन पिया। ऐं अहिड़नि सूरत हालनि में वॾे ज़मींदार खे एडवांटेज इहो आहे त उन वटि वरी 3-4 क्रॉप्स आहिनि, भला ॿिनि में फ़ाइदो न थियो त 2 में थी वेंदो हलियो, कुझु बैंक खां कर्ज़ बि मिली वेंदसि हलियो, कुझु संभाले बींदो हलियो। नंढो जेको असांजो आबादगार आहे उहो त हर जाइ ते पल पल नंढे शौक़ जो असरु जेको आहे सो उन ते तमामु घणो थिए थो। उन लाइ बि का अहिड़ी ख़ातिर ख़्वाह प्लानिंग, क्लाइमेट चेंज हुजे, इंटरनेशनल कमोडिटी रेट्स हुजनि, ॿिया के इशूज़ हुजनि, उन्हनि जे लाइ असांखे अञा वधीक सोच वीचार करण जी ज़रूरत आहे।